माण्हू पाकिस्तान जे बारे में ॾाढियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। यार पाकिस्तान में मज़ो कोन्हे त पाकिस्तान जो मौसम भलो कोन्हे। तव्हां दुनिया में विया न आहियो न त पाकिस्तान केतिरे लिहाज़ सां केतिरी वॾी नेमत आहे। मां तव्हांखे सिर्फ़ु इहो सम्झाईंदुसि। मूं वॾी दुनिया ॾिठी आहे। सिर्फ़ु यूके जी मिसाल ॾिसो। यूरोप जा माण्हू गर्मीअ जे लाइ तरसंदा आहिनि। तव्हां सोचो सॼो साल ई सर्दी हुजे, सॼो साल बरसाति हलंदी हुजे त माण्हू थकी वेंदो आहे। विटामिन डी जी कमी छाजे लाइ थींदी आहे? इन जो सबबु धुप न मिलणु आहे। तव्हां यकीन कयो त जंहिं ॾींहं ते धुप निकिरी अचे न यूके में, ख़ुशीअ मां माण्हू ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि त अॼु जेको आहे सन निकितो आहे, सिज ॿाहिरि निकितो आहे। अल्लाह जेका पाकिस्तान खे नेमत ॾिनी आहे, हिते सर्दी बि आहे, हिते गर्मी बि आहे। ऐं पोइ असांजा जेके ॾींहं आहिनि, इहे केतिरी वॾी नेमत आहिनि। इहे नमाज़ी हज़रात उन्हनि खे इन जो अंदाज़ो बि न आहे। मूंखे चङी तरह यादि आहे, हिकु मरतबा आउं बर्मिंघम में हुयसि त मूं दावत इस्लामी जी मोबाइल एप्लीकेशन खोली त नमाज़ जो टाइम कॾहिं शुरू थींदो। तव्हांखे ख़बर आहे त इशा जो टाइम काएं बजे शुरू थी रहियो हो? राति 1:40 ते ऐं 1:55 ते या 2 बजे ख़तम बि थी रहियो हो। सिर्फ़ु 20 मिंटनि जे लाइ उन ॾींहुं बर्मिंघम में इशा जो वक़्तु अचिणो हो। मूं चयो या ख़ुदा मां कहिड़े मुल्क में अची वियसि। हाणे जेके नमाज़ पढ़णी आहे उनखे त पढ़णी आहे। हाणे 1:45 बजे ताईं पहिरियों त जागूं ऐं उनखां पोइ वुज़ू करे रेडी रहूं ऐं 20 मिंटनि में टाइम बि ख़तम थी वेंदो। मूं चयो माशा अल्लाह, असां वटि उते पाकिस्तान में इशा पढ़ूं सॼी राति इशा पढ़ण जो टाइम। तव्हांखे ख़बर आहे त तक़रीबन 45 खां 50 रातियूं यूरोप में अहिड़ियूं ईंदियूं आहिनि जंहिंमें इशा जो वक़्तु ई कोन ईंदो आहे। इनखे बी नाइट्स चवंदा आहिनि। मग़रिब जो वक़्तु ईंदो ऐं फौरन फजर जो वक़्तु अची वेंदो। इशा जो वक़्तु न ईंदो आहे। इन जा शरई मसला अलॻि आहिनि। पढ़णी आहे त कीअं पढ़णी आहे, पर मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। मां अल्हम्दुलिल्लाह यूरोप में अहिड़ा बि रोज़ा रखिया आहिनि ऐं ॾिठा आहिनि राति 9:30, 10, 11 बजे ताईं इफ़्तार थींदो आहे। कुझु रमज़ान जेको गर्मी जे ॾींहंनि में ईंदो आहे न, असांखे यूके जा इस्लामी भाई ॿुधाइनि था त 11 बजे इफ़्तार थींदो आहे ऐं 1 बजे फजर पढ़णी हूंदी आहे। हिन 2 घंटनि में मग़रिब बि पढ़णी आहे, इशा बि पढ़णी आहे, तरावी बि पढ़णी आहे ऐं वरी खाधो बि खाइणो आहे। यानी पूरो महीनो मस्जिद में छा थींदो आहे? इफ़्तार ऐं खाधे जो इहतिमाम थींदो आहे, वरी पोइ तरावी पढ़ी वेंदी आहे, वरी पोइ फजर थींदी आहे, उनखां पोइ घर वेंदा आहिनि। यानी खाइण पीअण जो जेको टाइम आहे, जेको नमाज़ी आहे, उनखे मस्जिद में गुज़ारणो पवंदो आहे। यानी घर अचण वञण जो टाइम ई कोन हूंदो आहे। मूंखे हिकु इस्लामी भाई चयो त तव्हां रमज़ान असां वटि गुज़ारियो। मूं चयो सर्दियुनि में ईंदुसि, गर्मियुनि में मूंखे न घुराइजो। असां भला, असांजो पाकिस्तान भलो। 14-15 घंटे जो रोज़ो रखंदा आहियूं, राति पूरी मिलंदी आहे। तमामु वॾी नेमत आहे। अच्छा, तव्हांखे ख़बर आहे त ही त थी विया गर्मियुनि जा ॾहाड़ा। सर्दियुनि जे ॾहाड़नि में ख़बर आहे तव्हांखे छा थींदो आहे? 4-4:30 बजे मग़रिब थी वेंदी आहे, 5-5:30 बजे इशा थी वेंदी आहे, सुबुह जो 8 बजे वञी फजर थींदी आहे। अंधेरो ई अंधेरो हूंदो आहे। मां हिकु दफ़े नार्वे वियुमि। नार्वे दुनिया जो उहो मुल्क आहे जंहिंमें हिकु मक़ाम आहे जंहिंमें 6 महीना ॾींहुं ऐं 6 महीना रातूं थींदियूं आहिनि। ही तव्हांजी दुनिया में ही मुल्क आहे। हाणे उहे अंधेरे में आहिनि त 6 महीननि ताईं अंधेरे में ई आहिनि। लाइट हली रही आहे, कारोबार बि हली रहियो आहे, निंड बि थी रही आहे। मूं वटि खोड़ सारा एग्ज़ाम्पल्स आहिनि, मां सम्झाए न सघंदुसि तव्हांखे। यानी उतां जा माण्हू अंधेरे में कम ते निकिरंदा आहिनि। कॾहिं सोचो आहे यानी सुबुह जा 7 थी रहिया आहिनि लेकिन पोइ बि अंधेरो ई अंधेरो आहे। उजालो त 8 बजे थींदो लेकिन कम जो टाइम थी वियो आहे। अच्छा, जॾहिं लंच करण जे लाइ घर अचनि था त राति थी चुकी आहे, छो 4-5 बजे इशा थी वञे। उते अजीबो ग़रीब मुआमलात आहिनि। हाणे असां पंहिंजी लाइफ कीअं गुज़ारींदा आहियूं? फजर खां पोइ नाश्तो, ज़ुहर खां पोइ मंझंदि जी मानी ऐं वरी मग़रिब खां पोइ कारोबार बंदि ऐं राति इशा जी नमाज़ खां पोइ वरी आराम। केतिरो नमाज़नि सां गॾु असांजो शेड्यूल ठहियल आहे। ही नेमत सम्झो। जेको ॿाहिरि वेंदो आहे ऐं इन्हनि मुल्कनि में वेंदो आहे, पागल थी वेंदो आहे कॾहिं कॾहिं। यार, ही टाइम टेबल कीअं सेट थींदो? यानी वॾी मुश्किल थी वेंदी आहे बाज़ औक़ात। रोज़े रखण जो दिलि थो करे, राति 11 बजे इफ़्तार थी थिए। माण्हू चवंदो राति 11 बजे ते कीअं रोज़ो रखां? वॾो टफ थी वेंदो आहे मामिलो। ही बि पाकिस्तान ते ऐं ख़ासि करे जुनूबी एशिया जा जेके इलाइक़ा आहिनि, असांजी ज़िंदगी तमामु घणी आसान आहे। तक़रीबन 12-14 घंटनि जो ॾींहुं मिली वेंदो आहे, तक़रीबन 10-11 घंटनि जी राति मिली वेंदी आहे, राति जी निंड मिलंदी आहे। खोड़ शहरनि में त राति ई कोन ईंदी आहे, मग़रिब खां पोइ फजर थी वेंदी आहे। हू वीचारा ॾींहं में ई सुम्हंदा आहिनि। ही बॉडी जे लाइ बि वॾो मुश्किल थी वेंदो आहे, सिहत जे लाइ बि मुश्किल थी वेंदी आहे। त ही अल्लाह पाक असांखे वॾी नेमत सां नवाज़ियो आहे। असांखे हिन नेमत जो शुक्र करणु घुरिजे।